नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली का खबर ॾींदा हलूं त न्यू दिल्ली में भारतीय सुप्रीम कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस मरकंडी कांटे जो हिंदू मज़हब से इख़्तिलाफ़न जो इज़हार कंदे चयो है त का बि गऊं कंहिं इंसान जी माउ आहे या मां नथी थी सघे। अॻूणे भारतीय चीफ जस्टिस मरकंडी कांटे जो एक प्रोग्राम में शिरकत दौरान पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त थोरो सोचो त को जानवर कंहिं इंसान जी माउ कीअं थी सघे। छा अव्हां वटि दिमाग़ आहे या गंद भरियल। हिन वधीक चयो त समूरी दुनिया में माण्हू बीफ गऊ जो गोश्त खाईंदा आहिनि। मां पाण केरला में गऊ जो गोश्त खाधो है। संदुस वधीक चवण हो त भारत में अज भी हेठे ज़ात से ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि सां तहसब वारो रवैयो रखियो वेंदो है। पढ़ियल लिखियल माण्हू भी हुननि सां बुराई में मुब्तला आहिनि। हंदड़ साल जनवरी में हिन मोदी सरकार खिलाफ़ ॻाल्हाईंदे लोकसभा जे चूंडियल में कामयाबी लाइ फसाद कराइण जो ख़दशो जो इज़हार कंदे चयो है त भारत में इंसान गऊ जा गुलाम बणिजी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।